बलूचिस्तान का हथियार घुराए बड़ो मिसाइल हे दा चकिया हे लाचारा तनवीर तुझे जे लाइ वांगार जी आयो शकूर लाखो उन जे लाइ असां खिदमत में मेहमानी तैयार कयूं खड़ा हुजा अल्लाह जे हुकुम सां आयो त नतीजो पंहिंजो लहंदो अची जो ना आयो त असांजो भाउ आयो त ये अहिड़ा धमाको थी वेंदो जो वरी दुनिया सॼी तमाशो ॾिसंदासीं शकूर लाखो कहिड़ी शइ इहो त शहर घोटकी ज़िले जा रौती कचे जा केड़ी शाया में सना वाला शर गाले में रौती कचे का भा प्यारा बियो खैरा खुशो ठीक ठाक दवरी ये आगो पर ना अस्सलाम वालेकुम छाला दोस्तों संदक बियो खैर खुशमन तबियत सही आ काडे में सखी में यार लिखी है छो भला काथे हैं सारो डी फाथो पियो है खैर तो ये को नंगर पानी मिली हुई ना राहिब खान पान के समय दो मानन जा पैसा है असा वड मानन जा पैसा है मत भूल हो जाई जवान जो पुट रहे तेरे अच्छे आटपी ढोरी सीधी के चाहू सारो डी लेटायो मा दरिया वारी खावाई मा खबर कान पे एरे और ना सुनी चे आ ना निकरण जी वाह हो जाए मानन के चाहे मां फाथल कोना कैंप पई कैंप तो वारी काडे वई ठकात कोने ही क्यों करे ॾिस न ठकात खबर पवंदी ॾिसें तो ये राकेट रखिया थी मत भूल हो जाई कल बची वहां जरे ते असां को सीधी बदल थी ते रस्ते में काए वने गिया लारी माई लांतानी जी पियो थे गिया लारी मोहणी लांतानी जी पी बे काडे भजी है हया जो खोड़ था जो बे नको आवे इंदो नक पथाई कौन बंद कौन से तो सिद्धि दुनाली लग जुई यानी बंदक में गट्ठा हुई है हे दा हण दो मां हे हणदा से हे सीधी मोटर गन था एड़ी लग जा तो पीयूजीएल संगार पवाइंदो मां घुरे था ना ना हया जो खोड़ था बियर हया हुंदो तो नहीं तो टप तो ही न दरिया सीधी चंदा मा अधो छड़ा है न जो